नाज़रीन, गमबट तालके जे खोड़ा, रिपड़ी, बिहारो, आगड़ा, राजी देरो, ड्रिब, मीहरशाह ऐं फ़कीराबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में 50 खां वधीक जुलूस बरामद कया विया आहिनि। हुन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे गमबट मां मेराठी जो रिपोर्टर हफीज़ मंगी। जी अवांखे ॿुधाईंदो आहे त सॼी सिंध जीअं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अज़ीम क़ुर्बानी जी खे बेटा पेश करण लाइ तालके गमबट में बि 50 खां वधीक जेके मातमी जुलूस आहिनि, खोड़ा, गमबट, राज़ी देरो, आगड़ा, बहारो, रिपड़ी, ड्रिब, मीहरशाह, टंडो बस्ती, फ़कीराबाद ॻोठ महरनि जो दड़ो मां जेके बरामद थी हिन वक़्तु इमाम बरगाह रिजली शाह ते पहुची विया आहिनि, जितां हज़ारनि जे तइदाद में जेको मातमी तारीख़ी 300 साल क़दीमी खट वारो जेको मातमी जुलूस निकिरंदो आहे उहो हिन वक़्तु पंहिंजी मंज़िल तरफ़ जेको आहे उहो रवानो आहे। हिन वक़्तु जेको तव्हांखे ॿुधाईंदो आहे त 300 साल क़दीमी खट वारो जेको तारीख़ी मातमी जुलूस आहे उहो स्टेशन रोड खां थींदो भिटई चौक, पुराणी कार स्टैंड शेखमाला खां थींदो जेको आहे उहो खोड़ा तरफ़ रवानो जेको आहे उहो थींदो आहे, उहो खोड़ा तरफ़ वेंदो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो आहे त ॿेपहरी वारी जेका निमाज़ आहे उहा अज़ादार जेका आहे उहा शेखवाला में अदा कंदा। उन खां बाद में जेको मातमी जुलूस आहे उहो खोड़ा तरफ़ वेंदो ऐं खोड़ा में इमाम बारगाह सैयद फ़कीर अली शाह ते जेको आहे उहो उते नहर थींदो आहे ऐं उते जेका आहे मजलिस अज़ा पिणु पढ़ी वेंदी आहे ऐं शाम ग़रीबा जेका आहे उहा बर्पा कई वेंदी आहे ऐं बाद में जेको आहे जेके अज़ादार हूंदा आहिनि उहे सीना ज़नी करे कंदा आहिनि ऐं बाद में न्याज़ नंगर जो जेको बंदोबस्तु थियलु हूंदो आहे उहो विराए वेंदो आहे। अव्हांखे सिक्योरिटी जे हवाले सां ॿुधाईंदो आहे त जेके 100 खां वधीक सिक्योरिटी जे हवाले सां जेके पुलिस एहलकार आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि ऐं जेके रेंजर्स आहे उन जा 4 जेके दस्ता आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि सख़्तु सिक्योरिटी हेठि। जेके CCTV कैमराऊं जेके आहिनि उहे जेके 9 CCTV कैमराऊं जेके आहिनि चेयरमैन मुताबिक़ लॻाई वियूं आहिनि ऐं ड्रोन जेके कैमराऊं आहिनि उहे पिणु जेके आहिनि उहे मातमी जुलूस जी जेका आहे उहा निगरानी करे रहियूं आहिनि।